कंडियारो शहर जी मसरूफ़ तरीन अस्पताल रोड तां चोर मेडिकल स्टोर जी छित टोड़े लख रुपया रोक ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदा ममताज़ मलाका। ममताज़, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी कंडियारो में जेको आहे बदअमनी जेका हिन वक़्तु उरूज ते आहे, उन सिलसिले में मां ॿुधाईंदो हलां त कंडियारो शहर जे मसरूफ़ तरीन जेको आहे इलाइक़ो आहे अस्पताल रोड, जिते होलसेल जो मेडिकल स्टोर आहे अज़ीज़ सूमेर जो, जितां गुज़िरियल राति चोर जेको आहे स्टोर जी जेको आहे छित तोड़े 30 लख खां वधीक जेको आहे कैश ऐं ॿियो क़ीमती सामान जेको आहे चोर चोरी करे आसानी सां फरार थी विया आहिनि। अहिड़ो इतला मिलंदे ई कंडियारो पुलिस जेको आहे SHO असद नबी खिची पंहिंजी पुलिस पार्टी वठी जेको आहे वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जा तफ़सील वरिता आहिनि। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन गुज़िरियल राति बि जेको आहे को नामालूम हथियारबंद हथियारनि जी ज़रूरत ते क़ौमी शाह त हिकु कार फुल कई। जॾहिं त हितां जे साथी समाजी अॻुवाननि जो चवणु आहे त कंडियारो शहर जे आसपास में जेको आहे बदअमनी उरूज ते आहे ऐं चोरियूं फुरूं धारा जेको आहे रोज़ जो मामलो बणियल आहिनि ऐं पुलिस जेको आहे अॻु न सुतल आहे। जी ममताज़, वॾी महिरबानी अव्हां जी।